वेशी सिफ़त पी इंसानियत जली का लताड़े छॾिया। पंहिंजी हवस जो पंहिंजी सॻियुनि ॼणनि खे निशानो बणाए इंसानियत जो कंध शर्म मां झुकाए छॾियो। भिरियर रोड रहीम सिटी जे रिहाइशी वेशी पी अब्दुल करीम अॼण जवाबदार पंहिंजे ॾोह जो एतिराफ़ कंदे वीडियो बयान में चयो 6 महीननि खां पंहिंजे सॻियुनि न्याणियुनि सबा परवीन ऐं सनम खे पंहिंजे हवस जो निशानो बणायो पिए। जेके पीउ पंहिंजी न्याणियुनि जी लज तां निछावर थींदा आहिनि ऐं उन्हनि मथां जान कुर्बान कंदा आहिनि, पर भिरियर सिटी जो बेरहम पीउ ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी। साॼा वन धुरियन इंतज़ामिया खां मुतालबो कयो त वेशी सिफ़त जवाबदार खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे, जेका पूरी रियासत लाइ हिकु मिसाल हुजे। ॿियनि सां ज़ोरी कई अथई? हा, हिकिड़ीअ सां कई। नालो छा आहे छोकिरनि जो? सबा परवीन। ॿियो? सबा परवीन। उनजी उमिरि घणी आहे? 30 साल। 30 साल। हा। केतिरे टाइम खां ज्यादती कंदो आहीं तूं हुननि सां? तक़रीबन 6-7 महीना थी विया। 6-7 महीना पंहिंजी धीउ सां? हा। सबा सां? हा। ॿिए नालो छा आहे? ॿिए नालो छा आहे? ॿिए साइमा। ॿिन्ही सां कंदो आहीं? हिकिड़ीअ। ऐं हुनखे मारींदे? मारींदो कुटींदो मां कोन। हा। न तुंहिंजी छोकिरी जी शादी थियल ई? शादी थियल ई पहिरियों। पोइ उन्हनि तलाक ॾेई छॾी। उन्हनि तलाक ॾेई छॾियो? हा, छोकिरनि शादी वरी नथियूं कनि। छोकिरियूं न पियूं कनि? नथियूं कनि शादी। छोकिरी राज़ी हुई जो तूं हेतिरे जेको राज़ पे सां इहो ॾाढाई में कंदो पिया आहीं? बसि पोइ मूं चयो हीअ हाल कयनि त पोइ मां। हीअ हाल कीअं? मक़सदु छाजे करे तूं इहो एॾो वैशी थी पए? मक़सदु पहिरों मूंखे हिकु ई छॾनि। केरु? पंहिंजे इन बचन ज़ाल बचन कुठो। के? मूंखे। छा तां त? इन पहिरों बि ईअं बीठियूं मथो मुंहिंजे। हा। हा, ग़लति बीठियूं। हा। पोइ जेको आहे सो मां वरी जेको आहे हा। पोइ वरी आयुसि मां। हथ कटिया तो? पोइ उतां आयुसि वरी हेॾे ॿाहिरिनि बि तलाकूं ॾेई छॾियूं मुंहिंजे न्याणियुनि खे। वरी हिते आयुसि, शादी न कई न्याणियुनि। पछाड़ीअ क़ुर पाक ते हथ रखनि, असां शादी न कंदासीं। मूं चयो बाबा वञो। पुटु बि छॾे वियो। पुटु भॼी आयो सावरनि ॾे, उनजी शादी कराए में 2 महीना खनि थींदसि, पुटु बि भॼी आयो सावरनि ॾे भॼी वियो। न तूं जो मक़सदु तोसां हुन नाइजाइज़ी कई, ज़्यादती कई, तो अहिड़ी पुलिस खे दावा ॾिनी? न, पुलिस खे राजूणी में बि? राजूणी में जेको आहे सो इहो त मां मूंखे हिकु ई छॾिन। पछाड़ीअ मूं बचनि जे इज़त जे ख़ातिर मूं पाण खे ख़ुदकशी ॼाणाई। पाण खे ख़ुदकशी ज़्यादती हीअ इंसानियत खां किरियल हरकत छो की? ही मां इन करे 2 साल थिया न केतिरे 6-7 महीना। रिपोर्टर यूसुफ रिंद सां गॾु अली जाफ़री सोलंगी, HRJDO न्यूज़, हैदराबाद।